Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. अवामी मसइलनि जे जटरादार हल लाइ समूरनि तबक़नि सां गॾियल मुशावरत ऐं सहकार सां अॻिते वधिणो पवंदो। जमहूरियत जे तसलसल ऐं इदारनि जे इस्तेहकाम लाइ हमआहंगी ऐं सियासी मकालमे खे हथी ॾियणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जूं लाहौर में पीपी ॾखण पंजाब जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। ज़कार शरफ, मुमताज़ अली चांग, मखदूम शहाबुद्दीन ऐं MNA मखदूम ताहिर सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। ॾखण पंजाब जे मसइलनि ऐं ॿियनि मामलनि ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं। अमेरिका भारत खां इलाइक़ाई इस्तेहकाम ऐं अमुन बरक़रार रखण जो मुतालबो करे छॾियो। वाशिंगटन में भारतीय परॾेही सेक्रेटरी विक्रम मिस्री नायब अमरीकी परॾेही वज़ीर क्रिस्टोफर सां मुलाक़ात कई। क्रिस्टोफर अमेरिका ऐं भारत विच में वेझे भाईवारी जारी रखण जो अज़म कंदे भारत खां मारपीट ताईं पहुच जो मुतालबो वरजायो। अमरीकी नायब परॾेही वज़ीर माइग्रेशन ऐं एंटी नार्कोटिक्स सहकार वधाइण ते बि ज़ोर ॾिनो। भारत जो परॾेही सेक्रेटरी विक्रम मिस्री 27 मई खां 3 ॾींहंनि जे दौरे ते अमेरिका में मौजूदु आहे। दुनिया जे अमीर तरीन शख़्स एलोन मस्क डोनाल्ड ट्रंप इंतज़ामिया खे अलविदा चई छॾियो। एलोन मस्क अमरीकी सदर जो सलाहकार हो। अमरीका मीडिया मूजिबि एलोन मस्क सदर ट्रंप खे ॿुधाइण खां सवाइ उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। पंहिंजे बयान में एलोन मस्क चयो आहे त हुकूमत जे ख़ासि मुलाज़िमत जी हैसियत में मुंहिंजो वक़्तु ख़तमु थी वियो। सदर ट्रंप जो थोराइतो आहियां जे मौक़ो ॾिनो त अजाया ख़र्च घटि करियां। वाइट हाउस बि एलोन मस्क जे इस्तीफ़ा जी तस्दीक़ करे छॾी। एलोन मस्क हिकु ई ॾींहुं अॻु सदर ट्रंप जे हिकु बिल ते अदम इत्मिनान जो इज़हार कयो हो। सिंध हाई कोर्ट बिजलीअ जे अण ऐलानियल लोड शेडिंग ते कावड़ जो इज़हार कंदे के इलेक्ट्रिक खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। के इलेक्ट्रिक जे वकील चयो त कुझु ॾींहंनि अंदरि दरख़्वास्त गुज़ार जो मसइलो हल थी वेंदो। जस्टिस आग़ा फैसल रिमास ॾिना त जेको बि कयो पर अण ऐलानियल लोड शेडिंग बाबति तफ़सीली रिपोर्ट पेश कयो। सईदाबाद ऐं वक्स सोसाइटीअ में 15 खां 18 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान आहे। अॼु बदीन ऐं थरपारकर ज़िलनि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां हल्की बरसाति जो वसकारो थी सघे थो। कराची में सामूंडी हवाऊं बंदि, हीट स्ट्रोक जो ख़दशो। मौसमियात खाते शहरनि खे एहतियाती तदबीरूं अख़्तियार करण जी हिदायत करे छॾी। करमपुर भरिसां कचे वारे इलाइक़े मां पोलियो वर्कर मुबैना अगवा। नापरकोट थाणे जद पंजो मेल वारे इलाइक़े मां हथियारबंद पोलियो वर्कर संजय चंद ओड खे मुबैना अगवा करे विया। पोलियो टीम कचे जे ॻोठ सोराब ते गाणीअ में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण लाइ वियल हुई। हथियारबंद लेडी वर्कर खे छॾे संजय चंद ओड खे मुबैना अगवा करे विया। पुलिस खे इतलाउ ॾिनो वियो। पोलियो वर्कर जे अगवा जो इतलाउ मिलण बैदि शिकारपुर पुलिस में थरथलो मची वियो। घोटकी में 3 ॾींहं अॻु अगवा थियल ॿिनि ॿाहिरनि जे बाज़ियाबीअ लाइ वारसनि जो क़ौमी शाहराह ते शामियानो हणी धरणो, ट्रैफ़िक मुअतल। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान बि शरीक। वारसनि जो चवणु आहे त क़ासिम ऐं मुराद भुट्टो जे अगवा खे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। पुलिस रुॻो सखणा आसरा ॾेई रही आहे। मुग़वी ॿाहिरनि खे बाज़ियाब करण जो मुतालबो। ऐं जाम शोरो जे सैयद मोहल्ले में हथियारबंदनि पारां घर मां धाड़ो, मुतासिरनि जो इंडस हाईवे ते धरणो। सैयद अशरफ शाह चयो आहे त अणॼातल हथियारबंद घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जो धाड़ो हणी फ़रार थी विया। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो।